शहदादकोट में गुजरल ॾींहुं पीटीआई जी सूबाई अॻवान मैडम नाहिद खोवड़ पारां तालका अस्पताल जे एमएस सां गैर अख़लाक़ी रवैये सां पेश अचण ऐं ख़राब नतीजा भोगण वारे धमकियुनि ॾियण वारे अमल ख़िलाफ़ अस्पताल में ओपीडी जो बाइकाट कयो वियो। लिथियल ऑपरेशन मुअत्तिल, एफआईआर दाख़िल करण जो मुतालबो। शहदादकोट में गुजरल ॾींहुं तालका अस्पताल में खोखर बिरादरी जे ज़ख़्मियुनि जे इलाज दौरान पीटीआई जी सूबाई अॻवान मैडम नाहिद खोवड़ जे अस्पताल अमले ऐं एमएस डॉक्टर ज़ुल्फ़कार तुनियो सां गैर अख़लाक़ी रवैये सां पेश अचण ऐं ख़राब नतीजा भोगण वारे धमकियुनि ॾियण वारे अमल ख़िलाफ़ पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन ऐं पैरामेडिकल स्टाफ जे सॾ ते अस्पताल जी ओपीडी बंदि रखी एहतजाज कयो वियो। अस्पताल में मौजूद डॉक्टरनि डॉक्टर मोहम्मद सिद्दीक़ खोवड़, डॉक्टर इसरार अहमद लाशारी, डॉक्टर नजमुद्दीन शेख, डॉक्टर बरकत सीलरो, डॉक्टर अकबर चांडियो, जावेद मुगेरी, वज़ीर अबड़ो, पीर बख्श बिरोई, गुलाम नबी भट्टी, अरबाब कारणो ऐं ॿियनि मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं पीटीआई जी सूबाई अॻवान पारां कयल गैर अख़लाक़ी रवैये ऐं ख़राब नतीजे भोगण वारे धमकियुनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं मथस एफआईआर दाख़िल करण जो मुतालबो कयूं था। हिननि चयो त इंतिज़ामिया खेसि हिन वक़्त ताईं कंहिं बि क़िस्म जो ताउन करण लाइ तयारु न आहे। हिननि चयो त जेतिरे ताईं मथस कार्रवाई न कई वई या मैडम पारां अस्पताल अमले खां माफ़ी न वरिती वई त उन वक़्त ताईं कोरोना वैक्सीन समेत पोलियो ऐं ॿियनि ड्यूटियुनि जो बाइकाट जारी रहंदो। ॿिए पासे एमएस तालका अस्पताल डॉक्टर ज़ुल्फ़कार तुनियो चयो त मूंसां पेश आयल गैर अख़लाक़ी रवैये ऐं ख़राब नतीजा भोगण वारे धमकियुनि जी एफआईआर दाख़िल न कई वई त उन वक़्त ताईं मां ड्यूटी न कंदुसि। होॾां अस्पताल में ओपीडी बंदि हुजण करे लिथियल ऑपरेशन मुअत्तिल थियण करे परे परे खां आयल मरीज़नि खे सख़्त तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियणो पियो।